असांजो ही रस्तो थानो मंचाडियो खां कोठी कलोड़ी ऐं उन खां बाद में लाड़काणे वेंदा आहियूं इन रस्ते सां पर बि हिकु शाखा आहे जेका मूंखे माना मिली वई आहे बाक़ी कोठी कलोड़ी जेको हलाइण वारो महिरबानी कई असांखे मौसम खाने वारनि ने सड़क ठाराए ॾिनी तक़रीबन ज़मीन खां 6 फुट मथे उन्हनि ठाराए ॾिनी पर उहा बि हिन वक़्तु जो पादो कीअं जी हिन बोडारी सूरत में जो पादो हाणे को रस्तो कोन्हे रस्तो माना का बि सहूलियत हिन वक़्तु असांखे का बि न आहे न कटे जी न पके जी जीअं त असां कंहिं हिन पाकिस्तान में न आहियूं थी सघे के ॿाहिरि मुल्क जा आहियूं अलाह हुकुमराननि खे ख़ैरु कंदो अलाह हुननि खे ईमान ॾींदो त वरी हेॾे असांजी बि वाहर कंदा वॾी महिरबानी ये बात